मद मिठे जी फजीलत म पढ़े मोहम्मद मिठे जी फजीलत म पढ़े न दुनिया पुजे पई हकीकत म पढ़े मोहम्मद मिठे जी फजीलत म पढ़े न दुनिया पज पुजे पई हकीकत म पढ़े थी गुलजार बने जी वही बाहिया खलीले खुदा ते निमरूद बारी मगर जो मोहम्मद आ दुनिया में आयो बची आहे आतश का उम्मत म पढ़े मगर जो मोहम्मद आ दुनिया में आयो बची आहे आतश का उम्मत म पढ़े मोहम्मद मिठे जी फजीलत म पढ़े न दुनिया पुजे पई हकीकत म पढ़े मोहम्मद मिठे जी आलठ नांग बने जी थी मूसा नबीअ जी मोहम्मद जे हथड़न सा तलवार बने जी सजन जी जुदाई सुकल थोड़ रुआयो सजन जी जुदाई सुकल थोड़ रुआयो किताबन में आला महबत म पढ़ियम मोहम्मद मिठे जी फजीलत म पढ़ियम न दुनिया पुजे पई हकीकत म पढ़ियम मोहम्मद मिठे जी ओचिए जिंद मुर्दा जे ईसा हुकुम चए ऐं हथड़ा जो फेरे त अंधो ॾिसे पए ओथिए जिंद मुर्दा जे ईसा हुकुम चए ऐं हथड़ा जो फेरे त अंधो ॾिसी पए पुकारे जो अहमद थिए गोह ज़िंदा पुकारे जो अहमद थिए गोह ज़िंदा फुटल अख सही थे रिवायत म पढ़े पुकारे जो अहमद थिए गोह ज़िंदा फुटल अख सही थे रिवायत म पढ़े मोहम्मद मिठे जी फजीलत म पढ़े न दुनिया पुजे पई हकीकत म पढ़े कॾहिं आहे ताहा कॾहिं आ मुज़म्मिल ऐं अब्दुल शकूरा शाहिद ऐं अफ़ज़ल कॾहिं आहे ताहा कॾहिं आ मुज़म्मिल कॾहिं लखना ऐं अब्दुल शकूरा शाहिद ऐं अफ़ज़ल कॾहिं लक़ब यासीन कॾहिं आ मुदस्सिर कॾहिं लक़ब यासीन कॾहिं आ मुदस्सिर सिराज मुनीरा तिलावत म पढ़े मोहम्मद मिठे जी फजीलत म पढ़े न दुनिया पुजे पई हकीकत म पढ़े मोहम्मद मिठे जी